अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं त माण्हू पंहिंजो वक़्तु विञाइण जे बजाए नंढा नंढा कारोबार शुरू करे, नंढड़ी इन्वेस्टमेंट करे, नंढड़ो को कमु करे जंहिंसां हू पंहिंजो रोज़गार करे सघे थो, हू पंहिंजी रोज़ी करे सघे थो। मुंहिंजे स्कूल में मुंहिंजा कुझु शागिर्द आहिनि, के पेडीस खपाइनि था, के समोसा खपाइनि था। ऐं यकीन कयो त उन्हनि जी जेका इन्वेस्टमेंट आहे उहा 400 खां 500 रुपया आहे ऐं उन इन्वेस्टमेंट ते हू पंहिंजो गुज़र सफ़र कंदा। अहिड़े तरीक़े सां तव्हां माना 1000 ॿ 3000 खां बि जेको सो को न को कारोबार शुरू करे था सघो था, जंहिंसां तव्हां पंहिंजी रोज़ी कमाए सघो था। बजाए जो माण्हू 2 साल 5 साल 3 साल रोज़गार जी ॻोल्हा में विञाए त हिकिड़ी नंढड़ी शुरूआति करे ऐं उन खे लॻो रहे, उहो उन मां जेकॾहिं उनजो फ़ाइदो नथो पए त वरी ॿियो को तजुर्बो करे। ॾिसो, तव्हांजी जेका नंढड़ी रक़म आहे 2000 3000 या 4000 अगरि जे पुॼी वञे थी, को मसइलो कोन्हे, उहो तव्हांजो तजुर्बो कमु ईंदो। इहा का वॾी रक़म बि कान्हे जो फुज़ूल जो वेही माण्हू किरायनि में ख़र्च करे वञी ॿियनि खे मिनतूं करे मूंखे नौकिरी ॾियो। त उन खां बहितर आहे त इंसान जे अंदरि को न को उन वटि हुनर हुजणु घुरिजे ऐं उन सां गॾु असांजी जेका सोच हुजे त असांखे अॼोके ॾींहं में कहिड़े बि तरीक़े सां पंहिंजी हक़ हलाल जा 5 रुपया कमाइणा आहिनि। ॾिसो, असांजी ज़िंदगी में पैसे जी तमामु वॾी अहमियत आहे, उन खां को बि इनकार कोन्हे को। जहिड़ो दोस्त अव्हांजो पैसो आहे न, अहिड़ो तव्हांजो को बि दोस्त कोन्हे को। जेकॾहिं तव्हां परदेस में हुजो या दुनिया जी कंहिं बि कुंड में हुजो, अगरि जेकॾहिं तव्हां सां पैसो गॾु आहे त तव्हांखे कंहिं बि क़िस्म जी परेशानी कोन थींदी। उन जे करे पैसनि सां दोस्ती रखो ऐं कमाइणु शुरू कयो। टाइम वेस्ट न कयो, न को कंहिंजो इंतज़ारु कयो, न कंहिंजे पोयां लॻो। नंढो नंढो कारोबार कयो ऐं ख़ासि तौर ते जेके शागिर्द आहिनि न, शागिर्दी दौर खां वठी हू कमाइनि। अहिड़ो को कमु ॻोल्हियो जंहिंसां तव्हांजी पढ़ाई ते को असरु न पए, पर नंढड़ो को टाइम को ट्यूशन सेंटर पढ़ायो, किथे को पार्ट टाइम ॾियो जंहिंसां तव्हांजी अर्निंग बि थिए। ठीकु आहे दोस्तो, वॾी महिरबानी, थैंक यू।